आखिरी आराम गाह ते हाज़िरी भराइण आया हूँ। शहीद डॉक्टर अनवर लगारी जेको असां खां नवंबर 19 नवंबर 2015 जी बलदियाती इलेक्शन में इलेक्शन कैंपेन दौरान जब बलदियाती इलेक्शन हुई उन दौरान पीपल्स पार्टी जी जलादन खे शहीद कयो ऐं संदसि विछोड़ो थियो। असां गुज़िरियल 10 सालनि खां वठी डॉक्टर अनवर लगारी जिन मज़ार ते हाज़िरी भराईंदा आहियूं। हिन सां गॾु चाचो मोहम्मद अली लगारी संदसि वालिद साहब हेॾऊं अम्मा संदसि वालिद अम्मा फातिमा ही ख़ानदान सिंध जी क़ौमी तहरीक जो मिसाली घर आहे। चाचो मोहम्मद अली लगारी जेका तरबियत की पंहिंजे पुटनि जी उहा लतीफ़ साईं जे शहरनि ऐं उनजी रहनुमाई में ऐं अम्मा फातिमा उन्हनि जी भरजल हुई। ही ख़ानदान सिंध जो उहो ख़ानदान आहे जिते जॾहिं क़ौमी तारीख़ में जनरल ज़िया जी आमिरत दौरान क़ौमी अॻुवाणनि जे मथां ॾुखिया ॾींहं हूंदा हुआ त हैदराबाद में हिननि जो घरु सभिनी क़ौमी कारकुननि जे लाइ छपर ऐं छांव हो ऐं हिन घर हमेशह क़ौमी तारीख़ जी ऐं उनजे अॻुवाणनि जी ख़िदमत की। पर ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे त ही ख़ानदान मां सम्झां थो त अॼु असां सां न रहियो आहे। हिननि जो पोयां हिननि जो हिकु भाउ जलावतन आहे मुनवर ऐं डॉक्टर अनवर शहीद थी वियो। डॉक्टर अनवर जो नौजवान पुटु रसद पूर्ण पंहिंजी हुन जवानी दौरान अञा हुन सामान्य हुयो महाराणा यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन करे ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत की त उहो बि पगड़नि जे वर चढ़ी वियो ऐं उन नौजवान बि शहादत हासिल की। सॼो घर जेको आहे सो लुटिजी वियो। हाणे हुनजे घर जे पोयां डॉक्टर अनवर जी बेव ऐं हुनजूं 2 नियाणियूं आहिनि ऐं बाक़ी ख़ानदान जा चाचा मामा सोट मासा तो सभु हूंदा। पर हीउ घरु जेको क़ौमी तारीख़ जो घरु हो जंहिं पंहिंजे वतन लाइ क़ौम लाइ मुसलसिल जदोजहद कई उहे असां सां गॾु न रहिया आहिनि। अनवर असां सां गॾु न रहियो आहे। चाचो मोहम्मद अली असां सां गॾु न रहियो आहे। अनवर खे हमेशह सारींदा आहियूं। अनवर असांजो साथी, हर ॾुख सुख जो साथी, हर सॾ में सॾु ॾींदड़। हालांकि पाण 19वीं ग्रेड जो डॉक्टर ऐं नौकिरी पेशा, पर हुन कॾहिं पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ में ग़फ़लत न कई। हमेशह पंहिंजे जॾहिं बि को वतन जे लाइ क़ौम जे लाइ ॾुखियो ॾींहुं हूंदो त हुन सॾ में सॾु ॾेई अॻिन सुफ़ुनि में हलंदड़ ई साथी हुयो। पर असां खां विछड़ी वियो ऐं खेसि असां हमेशह यादि